गढ़िया सिंध में PTI जे अॻुवाणनि जो इमरान ख़ान खे सज़ा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, केस ख़त्म करे आज़ाद करण जी घुर। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻुवाण टिकट होल्डर आगा इम्तियाज़ खान बाबड़, आगा नियाज़ अली खान बाबड़ ऐं तालके सदर जावेद हिकिड़ो जी अॻुवाणीअ में PTI जे बानी इमरान ख़ान खे तोशाखाना जे केसनि सज़ा ॾियण ख़िलाफ़ बाबड़ हाउस खां प्रेस क्लब गढ़िया सिंध ताईं एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैलीअ में शरीक अॻुवाणनि मुतालबो कयो त इमरान ख़ान मथां मन घड़त केस हणी खेसि सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि, मथसि लॻायल कूड़ा केस ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते PTI अॻुवाण आगा इम्तियाज़ खान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI बानी इमरान ख़ान ते मन घड़त केस दाख़िल कया विया आहिनि, जिन खे फौरी तौर ते ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ॿिए पासे PTI तालके गढ़िया सिंध सदर जावेद अली हिकिड़ो ॻाल्हाईंदे चयो त असां PTI जा कारकुन सभु मुतहिद आहियूं ऐं सभिनी जो हिकु ई आवाज़ आहे त असांजे बानी इमरान ख़ान मथां कूड़ा केस ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते रैलीअ में शहज़ादो सुमरो, आसिफ पठाण ऐं तालके जा पार्टी अॻुवाण ऐं वर्कर शामिल हुआ। जेका इमरान ख़ान खे कूड़ी सज़ा कूड़े केस में ॾिनी वई आहे ऐं उनखे बांदी उनजे ख़िलाफ़ु जेका आहे एहतिजाज असां इहो रिकॉर्ड था करायूं त जेको बि आहे बोगस आहे कूड़ा ऐं महिरबानी करे उनखे रहा कयो वञे। हिकिड़ो राइट आहे हुनजो एज़ इंसानियत जे नाते, हुन को गुनाह न कयो। प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान रहियो आहे ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो सचो ऐं खड़ो बहादुर लीडर आहे असांजो, ऐं क़ौम जी आख़िरी किरन आहे उहो इमरान ख़ान आहे। त असांजो मुतालबो आहे सॼे तालके गढ़िया सिंध जा जेके PTI वर्कर्स आहिनि प्लस ॿिया दोस्त हमदर्द ख़ान खे रहा कयो ऐं कूड़े केसनि जी सज़ा नामंज़ूर नामंज़ूर नामंज़ूर। ऐं बहितर अमल इहो ई आहे त असांजो तालको गढ़िया सिंध जेको बि आहे अवाम असां सां गॾु आहे ऐं इनखे आज़ादु कयो वञे फौरी तौर ते। जेको एहतिजाज आहे असांजो इमरान ख़ान जे बारे में ऐं इन जा कूड़ा केस आहिनि, असां उहे मज़म्मत कयूं था ऐं इहे कूड़ा केस आहिनि तोशाखाना 1 आहे, तोशाखाना 2 आहिनि, इहे असां इनखे न मञींदासीं ऐं सुभाणे बि न मञींदासीं।